हिन ऑडियो रिकॉर्डिंग में असां हिकु सिंधीअ में आखाणी पढ़ंदासीं। आखाणीअ जो शीर्षक आहे शारदा। हीअ आखाणी श्रीमती प्रिया सतपाल लिखी आहे ऐं हीअ सिंधी लिटरेरी मैगज़ीन कूंज में 2024 में पब्लिश थी। कूंज मैगज़ीन उल्हासनगर मुंबई मां निकिरंदी आहे। अचो त पढ़ूं आखाणी शारदा। शारदा लेखिका श्रीमती प्रिया सतपाल। कविता फ़ोन ते कंहिंखे खिली करे चई रही हुई, अड़े हाणे त काफ़ी आराम आहे। हाणे त मूंखे मुंहिंजे पुट दीपक जी बि चिंता न हूंदी आहे। मुंहिंजे घोट नीरज जी माउ तमामु सुठे नमूने घर खे संभालियो आहे। इन्हीअ करे त उन्हनि खे नागपुर मां हिते घुरायो आहे। जीअं उन्हनि खे उते पैसा मोकिलण ऐं हिते कम वारनि जा नख़रा सहन कर ॿिन्ही खां बची विया आहियूं। हाणे हिते मुंहिंजे घर जो कम बि सुठो थी रहियो आहे ऐं मुफ़्त में दीपक जी संभाल बि सुठे नमूने थी रही आहे। मुफ़्त में सॼे ॾींहं जी कम वारी माई मिली वई आहे, न त हिते कम वारनि जे नख़रनि खां त मां तंग थी पई हुअसि। तॾहिं त मां ऐं मुंहिंजे घोट धीरज मिली करे इहो विच जो रस्तो कढियो आहे। हिते धीरज लिखियलु आहे, मथे नीरज हो, पर अॻियां धीरज थो अचे त असां धीरज पढ़ंदासीं। हिते मुंहिंजे घोट धीरज मिली करे इहो विच जो रस्तो कढियो। शारदा एतिरो ॿुधण खां पोइ उन खां वधीक न ॿुधी सघी ऐं उतां हली वई। कविता धीरज खे उथारींदे चयो, धीरज उथ न, ॾिस त मम्मी केॾांहुं वेई आहे। 9 थियण वारा आहिनि, अञा ताईं कोन आई आहे। हूअं त रोज़ 8 बजे ताईं अची वेंदी आहे, पर हाणे 2-3 ॾींहंनि खां अधु कलाकु देर सां ईंदी आहे। पर अॼु त 1 कलाक खां वधीक वक़्तु थी वियो आहे, अञा ताईं मम्मी कोन आई आहे। धीरज बिस्तरे तां उथंदे चयो, किथे वई हूंदी, इझो अची वेंदी, तूं परेशान न थी। कविता परेशान थींदे चयो, परेशान कीअं न थियां, अञा ताईं नास्तो कोन तयारु थियो आहे। सॼो कम बि अञा ईअं ई पियो आहे। हाणे मां कम कयां या ऑफिस वञां। मुंहिंजी ऑफिस जो बि त टाइम थी रहियो आहे न। मुंहिंजे ऑफिस जो बि त टाइम थी रहियो आहे। मुंहिंजो नास्तो ऐं टिफ़िन बि त तयारु कोन्हे। धीरज दिलासो ॾींदे चयो, कविता तूं परेशान न थी, मां थो तुंहिंजी मदद कयां। मुंहिंजी मदद जी छॾ, पंहिंजी माउ जी चिंता कर, काॾे वेंदी आहे। धीरज जो हथ परे कंदे कविता चयो। धीरज मोट में चयो, काॾे वेंदी, किथे ॻाल्हियुनि में वहिजी वेई हूंदी। मूंखे कहिड़ी ख़बर, पुछो वञी पंहिंजी माउ खां अॼुकाल्ह केॾांहुं थी वञे। कविता गुस्से में चयो। धीरज गुस्से मां छा मतिलबु आहे? धीरज गुस्से में छा मतिलबु?
छा थी चवणु चाहीं? मूं सां न वञी पंहिंजी माउ सां ॻाल्हाए, केॾांहुं थी वञे अॼुकाल्ह। चवंदे कविता पंहिंजे कम खे लॻी वई। शारदा, जेका पंहिंजे पति रमेश जे गुज़ारे वञण खां पोइ पंहिंजे नुंहुं पुट सां गॾु रहण आई हुई। हिते नागपुर में अकेली कीअं रहंदीअ मम्मी? इहो चई करे धीरज हुन खे पाण सां गॾु वठी आयो हो। जॾहिं खां शारदा आई हुई, धीरे धीरे घर जे सभिनी कमनि जी ज़िमेवारी उन जे मथां अची वई हुई। धीरज शारदा जो हिकु लाडलो पुटु हो। शारदा जो पुटु धीरज ऐं नुंहुं कविता ॿई हिकु मल्टीनेशनल कंपनीअ में सुठे उहिदे ते कमु कंदा हुआ। शारदा जो 2.5 सालनि जो नंढो पोटो दीपक प्ले स्कूल वेंदो हो। उन खे वठी अचण ऐं स्कूल छॾे अचण जी ज़िमेदारी बि शारदा जे मथां हुई। पहिरियों त घर जे सॼे कम लाइ कम वारियूं मायूं ईंदियूं हुयूं ऐं दीपक जे लाइ बि सॼे ॾींहं लाइ हिकु आया रखियल हुई। पर हिकु हिकु करे सभिनी खे कम तां उहो चई करे कढियो वियो त कम बराबरि नथियूं करनि। शारदा मन में इहो सोचे कमु करण लॻी त पंहिंजो ई त घर आहे, नुंहुं पुटु पोटो सभु पंहिंजा ई त आहिनि ऐं हिन सॼी ज़िमेदारी पंहिंजे मथां खईं। एतिरो कुझु करण खां पोइ संदसि नुंहुं कविता कॾहिं बि ढंग सां बि कोन ॻाल्हाईंदी हुई। उन खे त सिर्फ़ु पंहिंजे कम सां मतिलबु हो। ॿियो त छॾियो पंहिंजो पुटु धीरज बि कॾहिं शारदा सां वेही करे 2 घड़ियूं प्यार जा कोन ॻाल्हाईंदो हो। पर 2 ॾींहं पहिरियों नुंहुं खे फ़ोन ते ॻाल्हाईंदे जेको ॿुधो, उहो शारदा जे लाइ सहण खां बि ॿाहिरि हो। हूअ फ़ोन ते खिली करे कंहिंखे चई रही हुई, अड़े हाणे त काफ़ी आराम आहे। हाणे त मूंखे मुंहिंजे पुटु दीपक जी बि चिंता न आहे। नीरज जी माउ तमामु सुठे नमूने घर खे संभालियो आहे। इन्हीअ करे त उन खे नागपुर मां हिते घुरायो, जीअं उन्हनि खे उते पैसा मोकिलण ऐं हिते कम वारनि जा नखरा सहन करण ॿिन्ही खां बची विया आहियूं। हाणे हिते मुंहिंजे घर जो कम बि सुठो थी रहियो आहे ऐं मुफ़्त में दीपक जी संभाल बि सुठे नमूने थी रही आहे। मुफ़्त में सॼे ॾींहं जे कम वारी माई मिली वई आहे। न त हिते कम वारिन जे नखरनि खां त मां तंग थी पई हुअसि। तॾहिं त मां ऐं मुंहिंजे घोट धीरज मिली करे इहो विच जो रस्तो कढियो। शारदा एतिरो ॿुधण खां पोइ उन खां वधीक न ॿुधी सघी। शारदा खे न सहंदड़ पीड़ा थी रही हुई। उहो सोचे करे त हूअ जंहिं खे पंहिंजो घर पुटु नुंहुं सम्झी रही हुई,
उन्हनि जे लाइ मुंहिंजो कोई महत्व ई कोन्हे। उन्हनि जे नज़रुनि में मां सिर्फ़ हिकु सॼो ॾींहुं मुफ़्त में कमु करण वारी नौकरियाणी जी हुई। हूअ नुंहं खे कहिड़ो ॾोहु ॾे जॾहिं हुन जो पुटु धीरज बि उन जी इज़त न कंदो हो। केतिरे प्यार ऐं उत्साह सां शारदा घर खे संभालींदी हुई, पर नुंहं जी ॻाल्हि ॿुधी करे काफ़ी दुखी थी वई हुई। शारदा चुपचाप कविता खे बिना अहसास कराइण जे त हुन उन जूं सभु ॻाल्हियूं ॿुधी वरितियूं आहिनि, पंहिंजे कम खे लॻी वई। शारदा जो पति रमेश हिकु नंढड़ी नौकरी कंदो हो। उन जी पघार मां सॼो घर हलंदो हो। ॿी का ज़मीन जाइदाद हुननि खे कान हुई। सिर्फ़ 2 कमरनि वारो नंढड़ो घर हुयो। धीरज उन्हनि जो सिकीलधो पुटु हो, जेको हिन खे शादीअ जे 11 सालनि खां पोइ काफ़ी प्रार्थनाउनि खां पोइ ॼाओ हो। हू धीरज जी पालना में का बि घटिताई न पिया चाहिनि। पंहिंजो पेट कटे करे उन जूं समूरियूं इच्छाऊं पूरियूं कंदा हुआ। ॿिन्ही ज़ाल मुड़ुस जी इहा तमन्ना हुई त हुननि जो पुटु पढ़ी करे कंहिं वॾे पद ते पहुची वॾो माण्हू थिए, ऐं धीरज बि उहो करे ॾेखारियो। नागपुर जे नंढे स्कूल में हू हमेशह पहिरियों ईंदो हो। स्कूल जी पढ़ाई पूरी करे हुन मुंबई कॉलेज में दाख़िला वरिती। पढ़ाईअ में तेज़ हुअण करे हुन खे हर साल स्कॉलरशिप मिलंदी हुई। कॉलेज जी पढ़ाईअ खां पोइ हुन इंजीनियरिंग कई ऐं हिकु मल्टीनेशनल कंपनीअ में इंजीनियर जे तौर ते कमु करणु लॻो। कुझु ॾींहंनि खां पोइ धीरज फ़ोन करे माउ पीउ खे नौकरीअ जे बारे में ॿुधायो हो। धीरज जा माउ पीउ इहो ॿुधी ॾाढो ख़ुशि थिया त संदन पोरिया साब पिया जो संदन औलाद खे सुठी कंपनीअ में नौकरी मिली हुई। हिते खे 2 दफ़ा टाइप थियल आहे। औलाद खे सुठी कंपनीअ में नौकरी मिली आहे। शारदा पंहिंजे पुट खे ॿाॾाईंदे चयो, पुट हाणे त कुझु ॾींहंनि लाइ घर हलियो अचु। धीरज माउ खे मोट में चयो, छा मम्मी, अञा हाणे त नौकरी लॻी आहे, एतिरे में किथां मोकल मिलंदी। लॻभॻि 6 महीननि खां पोइ धीरज 2 ॾींहंनि जे लाइ घर आयो। माउ पीउ लाइ ख़ुशख़बर खणी आयो त हू हिकु छोकिरीअ
खे पसंदि कंदो आहे ऐं ईंदड़ महीने ॿई ॼणा शादी बि करे रहिया आहियूं। शादीअ जी ॻाल्हि ॿुधी ॿई ज़ाल मुड़ुस दंग रहिजी विया। पंहिंजे सिकीलदे पुट जी शादीअ जो ॿुधी करे ॿिन्ही जा अरमान मिटीअ में मिली विया, पर पुट जी ख़ुशीअ लाइ शारदा ऐं रमेश ॿई मञी विया। न मञण जो त सुवाल ई न पियो उथे, छो त धीरज पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो हो। शारदा पंहिंजे पुट धीरज खां पुछियो, पुट शादीअ जो इंतज़ाम एतिरो जल्दी कीअं थींदो? मम्मी, तोखे शादी जे इंतज़ाम खे खणी करे परेशान थियण जी का बि ज़रूरत कोन्हे। शादी मुंबईअ में थींदी ऐं उते कविता जो पिता ई समूरो इंतज़ाम करे रहियो आहे। ख़ैर, शारदा ऐं रमेश मुंबईअ वञी करे धीरज जी शादी कराए वापसि नागपुर मोटी आया हुआ। नागपुर में ॿई शारदा ऐं रमेश अकेला ई रहंदा हुआ ऐं धीरज हर महीने उन्हनि खे कुझु पैसा मोकिलींदो हो, पर हू कॾहिं बि माउ पीउ वटि कोन वेंदो हो। कॾहिं कॾहिं खेनि फ़ोन ते ॻाल्हाईंदो हो, पर रमेश जे मौत खां पोइ नागपुर जो घर विकिणी करे पंहिंजी माउ खे मुंबईअ वठी आयो हो त हाणे हूअ उन सां गॾु रहंदी। अॼु बि शारदा पंहिंजे पोटे दीपक खे छॾे प्ले स्कूल वई। अॼु बि शारदा पंहिंजे पोटे दीपक खे छॾण प्ले स्कूल वई, तॾहिं उन खे वठी 1 कलाकु गुज़री वियो हो। उन खे वए 1 कलाकु गुज़री वियो हो ऐं हूअ कोन आई हुई। इन सबबि कविता परेशान थी रही हुई, छो त हिन महल ताईं अञा को बि कमु कोन थियो हो। उन वक़्तु शारदा घर में दाख़िल थी। अड़े मम्मी, केॾांहुं वई हुईं? असां ॿई केतिरो परेशान थी रहिया आहियूं, धीरज चयो। शारदा चयो, हा पुट, परेशान त तव्हां ॿई थींदा ई, छो त हिन महिल ताईं घर जो को बि कमु कोन थियो आहे। अड़े मम्मी, ही कहिड़ियूं ॻाल्हियूं करे रही आहीं? मूंखे त इन ॻाल्हि जी चिंता थी रही हुई त हिन अणॼाण शहर में एतिरी देर तूं किथे हुईं? किथे रस्तो त न भुलिजी वईं? धीरज चयो। मूंखे ख़ुशी थी इहो ॿुधी करे पुट त तोखे पंहिंजे ॿुढीअ माउ जी एतिरी चिंता आहे, पर हाणे तव्हां पंहिंजे घर खे पाण संभालियो, छो त मां वञी रही आहियां। शारदा साफ़ लफ़्ज़नि में चयो। वञी रही आहियां, मगर किथे ऐं छो? धीरज ऐं कविता हिक साण गॾु पुछी वेठा।
शारदा जे वञण जी ॻाल्हि ॿुधी करे धीरज ऐं कविता ॿई ताजुब में पइजी विया। कविता जे चहिरे जो त ॼण रंग ई उॾामी वियो। इहो सोचे करे त हाणे घर खे ऐं दीपक खे केरु संभालींदो ऐं सभु कम कीअं थींदा। पर मम्मी तूं केॾांहुं वेंदीअ? हाणे त नागपुर में बि घरु कोन्हे ऐं हिन उमिरि में तूं अकेली कीअं रहंदीअ? तोखे हिते छा काई परेशानी आहे? धीरज माउ खां पुछियो। पुट, तोखे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जी चिंता करण जी का बि ज़रूरत कोन्हे। मुंहिंजे रहण ऐं खाइण पीअण जो समूरो बंदोबस्तु थी वियो आहे। मूंखे हिकु डे केयर में ॾींहं जो ॿारनि खे संभालण जो कमु मिली वियो आहे। पघार बि सुठी ॾींदा ऐं गॾु ई रहण ऐं खाइण लाइ बि मिलंदो। सुभाणे खां मां उते वेंदसि। छा तूं डे केयर में ॾींहं में ॿारनि खे संभालण जो कमु कंदीअ ऐं उते ई रहंदीअ? मम्मी, ही तूं छा थी चवीं? घटि में घटि मुंहिंजी इज़त जी जे बारे में तूं त सोची हां। हिते मुंहिंजी इज़त आहे ऐं तूं उनखे मिटीअ में मिलाए रही आहीं, धीरज गुस्से में चयो। कविता बि गुस्सो ज़ाहिर कंदे चयो, तव्हां छो इन तरह जा कम करे असांजी बदनामी करण था चाहियो? कविता जी ॻाल्हि ॿुधी करे शारदा हल्को मुस्कुराई ऐं चयो, कम त कम थींदो आहे ऐं पोइ उते कमु करे मां इज़त सां रही सघंदसि ऐं सॼे ॾींहं जी नौकराणीअ खां त मूंखे ही कमु वधीक सुठो लॻो। जेतिरनि कलाकनि जी नौकरी ओतिरा कलाक कमु करणो पवंदो। शारदा जूं ॻाल्हियूं ॿुधी कविता जे चहिरे जो रंग उॾामी वियो हो ऐं हूअ हिकु बि लफ़्ज़ कोन वधीक ॻाल्हाए सघी। ऐं हा, तव्हां पंहिंजी बदनामीअ जी चिंता न कयो। आख़िर तव्हांजी माउ आहियां। पंहिंजे ॿारनि जी बदनामीअ जो कीअं थी सोचे सघां? मां हिन शहर खां परे वञी रही आहियां, जिते तव्हांखे केरु न सुञाणंदो आहे। शारदा धीरज ऐं कविता जे तरफ़ मुंहुं कंदे चयो ऐं पोइ घर खां ॿाहिरि निकिरी वेई। धीरज ऐं कविता उनखे वेंदो ॾिसंदा रहिजी विया।